वजीर आजम शहबाज शरीफ जी कतर जे अमीर मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल सानी सां मुलाकात। बिन तरफ़नि गांडापन समेत वापार ऐं सीड़पकारी ते ख़्यालनि जी नेबट। ॿिन्ही मुल्कनि विच में तवनाई ऐं सक़ाफ़ती शोबनि में सहकार वधाइण ते बि ॻाल्हि ॿोल कई पई। वज़ीर आज़म ॿिन्ही मुल्कनि विच में मुआशी लाॻापनि में वधीक इस्तेकाम लाइ अज़्म जो वर्जाओ। कतरी वज़ीर आज़म ख़िते में अमन खे हथी वठाइण लाइ पाकिस्तान सां गॾिजी कम करण जो पिण वर्जायो। शहबाज शरीफ जी कतरी सीड़पकारनि खे मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जी दावत। एक सौ 60 पार्लियामेंट मेंबर्स वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़त लिखी छॾियो। अमेरिकी कांग्रेस मेंबर्स जो ख़त पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत करार। वज़ीर आज़म के ख़त मुस्लिम लीग नून ऐं इत्तेहादी पार्लियामेंट मेंबर्स पारां लिखियो पियो। पीट अबानी ख़िलाफ़ केस मुख़्तलिफ़ अदालतनि में ॿुधणी हेठि आहिनि। कंहिं बि मुल्क जे मेंबर्स खे ॿिए मुल्क जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत जो हक़ नाहे। पाकिस्तान जमहूरी चैलेंजिस खे मोड़े पियो, जंहिंखे तापसंदी जी सियासत खे वधीक मुंझाए छॾियो आहे। ख़त जो मतन। पीट अबानी के वज़ीर आज़म जी कुर्सी तां हटाइण में अमेरिका जो किरदार नाहे। अमेरिकी तर्जुमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त पाकिस्तानी सियासत जो मामलो आवाम के कानून ऐं आइन मौसूब तय करणो आहे। पीट अबानी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई पाकिस्तानी अदालतनि जो मामलो आहे। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तान पहुचण ते सिख यात्रियुनि जी वीज़ा फीस न हूंदी। सिख यात्रियुनि खे अधु कलाक अंदरि एयरपोर्ट ते वीज़ा मिली वेंदी। पाकिस्तान में अमेरिकी पासपोर्ट रखंदड़ सिख यात्रियुनि लाइ वीज़ा ऑन अराइवल जी सहूलियत मौजूदु आहे। हू चाहिनि था त हिकु साल में 1 लख सिख यात्री हिते अचनि। हुननि 124 मुल्कनि जी वीज़ा फ्री करे छॾी आहे। गुरु वज़ीर मोहसिन नक़वी सां अमेरिका खां आयल सिख यात्रियुनि जे 44 रुकनी वफ़द जी मुलाक़ात। सिंध हाई कोर्ट 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत अटॉर्नी जनरल, एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿिनि धुरियुनि खां 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। आइन अदलिया जी न पार्लियामेंट जी बसीरत आहे। सां वटि सुप्रीम कोर्ट जा इख्तियार नाहिनि। जेके इख्तियार हाई कोर्ट वटि आहिनि उहे ई करे सघूं था। अदालत जा रिमार्क्स। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं पाकिस्तान समेत दुनिया में रहंदड़ हिंदू बिरादरी खे ॾियारी जूं वाधायूं। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अचो त सभु गॾिजी मुस्तक़बिल खे हाकारी सोच ऐं ॿधिए जे नज़रिए सां ॾिसूं। पाकिस्तान में मुतहरिक हिंदू बिरादरी जे ख़िदमतनि खे भेटा पेश कनि था। दुआ आहे त ॾियारी जो ॾिणु मुल्क जे माण्हुनि में ॿधी ऐं भाईचारो पैदा करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त रोशनियुनि जो ॾिणु ॿधी अमन ऐं ख़ुशीअ जहिड़नि आफ़ाक़ी क़दरनि जी अलामत आहे। पाकिस्तान में अक़लियतनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। अक़लियतनि खे पंहिंजा ॾिण वक़ार ऐं आज़ादी सां मल्हाइण जो हक़ हासिलु रहंदो। पाकिस्तान में टीबी के केसनि में नुमाया इज़ाफ़ो थियो आहे। 2023 में सॼी दुनिया में लॻभॻि 82 लख माण्हू टीबी जो शिकार थिया। सिहत जी आलमी इदारे टीबी बाबति रिपोर्ट जारी करे छॾी। 1995 खां टीबी जो सभ खां वधीक अंक 2023 में साम्हूं आयो। टीबी जा घणा केस भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपाइन ऐं पाकिस्तान में आहिनि। 82 लख मां चोथे हिसे खां वधीक टीबी केस भारत में रिपोर्ट थिया।
सिमोक हिकु इस्ताहे सिमोक जो मसलो हल थियण में केतिरा ई साल लॻंदा। सुपर सीडर सां सिमोक में घटिताई ईंदी। सुपर सीडर सां फसलनि जे गंदो कचरे खे साड़ण जी ज़रूरत न पवंदी। पंजाब जी वॾी वज़ीर मरियम नवाज़ तक़रीब खे ख़िताब चवे थी ज़राअत हिकु अहिड़ो शोबो आहे जंहिंजी बिना तरक़ी मुमकिन आहे। मरियम नवाज़ पंजाब जे हारियुनि में 5 अरब रुपयनि जी लाॻत सां 5000 सुपर सीडर विराइण जी शुरूआत करे छॾी। गंबट भरिसां कोठसी फकीची लाही वटा रोड ताण ॼातल नौजवान जो लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब नौजवान खे ॼंघ ऐं मथे में धक लॻल आहिनि। मौत हादसाती लॻी रहियो आहे। मोहब्बत बेज 2 महीना क़तल थियल ॻोठाणे जे पासनि वटि मेड़ में काफ़िलो पहुतो। मुतासिर तॾहिं थियल मेड़ में काफ़िले खे मार ॾींदे अगराई न करण जी ख़ातिरी कराए छॾी। मुतासिर चङनि मुड़सनि अॻियां शर्त रखियो त मज़र सरगाणी खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे कानून अॻियां पेश कयो वञे, जंहिंखां पोइ हू फ़ैसिले लाइ तयारु आहिनि। कोट बंगलो में स्कूल वैन जे टक्कर में नींगरी जी बाड़जी फोत। हादसे में क़ौम थी बाबर अली को पांग हयाती विञाई वेठी। नींगरी जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।